नाज़रीन, टाउन कमेटी मीरवा गोरचाणी जे वार्ड नंबर 4 ऐं 7 ते नंढी बल्दियाती चूंड लाइ वोटनि जी ॻणप जारी आहे, जंहिं लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर मुज़फ़र नूहानी खां। जी मुज़फ़र, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी सरदार, बिल्कुल आऊं तव्हांखे ॿुधायां त टाउन कमेटी मीरवा गोरचाणी जे वार्ड नंबर 4 ऐं वार्ड नंबर 7 जा जेके गैर सरकारी गैर हतमी नतीजा साम्हूं अची विया आहिनि, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सख़्तु सियासी धचको लॻो आहे। वार्ड नंबर 7 में अॻूणे आज़ाद MNA सैयद अली नवाज़ शाह ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जे हिमायती उम्मीदवार राणा बशीर राजपूत 575 वोट हासिल करे पहिरें नंबर ते रहियो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार राणा मोहम्मद अली राजपूत 250 वोट हासिल करे ॿिए नंबर ते रहिजी वियो। वार्ड नंबर 7 में टोटल जेको वोटनि जो तइदाद 849 कास्ट थियो, जिनमें 24 वोट ख़ारिज करार ॾिना विया। ॿिए तरफ़ वार्ड नंबर 4 में बि गैर सरकारी सरकारी गैर हतमी नतीजा साम्हूं अची विया आहिनि, जिन मूजिब त सैयद अली नवाज़ शाह ग्रुप जो हिमायती याफ्ता उम्मीदवार बरकत अली समूह 557 वोट हासिल करे कामयाब करार ॾिनो वियो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 661 वोट हासिल करे ॿिए नंबर ते रहिजी वियो। मीरवा गोरचाणी जेको डिघे अरसे खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मज़बूत गढ़ तस्वुरु कयो वेंदो रहियो आहे, अॼु उते मुख़ालिफ़ धुर जे उम्मीदवारनि जी कामयाबी बैदि सियासी हलकनि में वॾी हलचल पैदा थी वई आहे। नतीजनि बैदि सैयद अली नवाज़ मुज़फ़र, अवां जी महिरबानी।